कड़ियो गंवर में गर्ल्स हाई स्कूल ऐं बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूलनि जे इमारतनि जो कमु मुकमल न थियण ऐं उन्हनि में तदरीसी अमल बहाल न थियण ख़िलाफ़ तइलीम बचायो कमेटी कड़ियो गंवर जे अॻुवाणनि विष्णुमल महेश्वरी, नाज़ मिठूमल महेश्वरी, अबूबकर कच्छी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में निज़ामाणी पेट्रोल पंप खां शहीद फाज़ल राहू चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि सां गॾु शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। मासूम ॿारनि हथनि में बैनर खणी तइलीम खाते जे कामोरनि ऐं ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त 7 ॾींहनि खां नियाणियुनि जी तइलीम जी बहाली लाइ कैंप क़ाइमु करे एहतिजाज कयो पियो वञे, पर तइलीम खाते समेत कंहिं बि ज़िम्मेवार हिन जाइज़ मसइले जे एहतिजाज जो नोटिस नाहे वरितो। हिननि वधीक चयो त 5 सालनि खां नियाणियुनि जे स्कूल जे कमरनि जो तइमीराती कमु रोलड़े जो शिकार आहे। ठेकेदार कमु अध में छॾे वियो आहे, पर तक जे सियासी धुरियुनि समेत DC बदीन ऐं तइलीम खाते जे कामोरनि पारां ठेकेदार खां पुछाणो नाहे कयो। हिननि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त ॿिन्ही स्कूलनि जो तइमीराती कमु मुकमल करे तदरीसी अमल बहाल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।